आ जाना। महबूब दोस्तान के यार इन ते नंबर ते दावत दे रहे हैं। टेस्ट दा करा के मैं इन्हें बाहर कर खाट पाओगे घुमाए हम थोरो शहीद ना कुछ यादगिरियों कुछ शायरियों कुछ जगह तो भाईजान तो भाईजान ये देखो मोबाइल दिख रहा है, इसकी हालत देखो, ये नींद पे उठा है और मोबाइल देखने शुरू हो गया है। आप क्या कह रहे हो? हेलो शुशु शुशु, हेलो भाई शुशु, वो आपका भाई देखो सो रहा है अभी से। कैसे हो? ठीक हो? यहाँ सुता पे आए। और बताओ, और तुम बड़े शैतान हो। ये क्या कह रहा है? अरे हुंडा। ये हमको कह रहे हैं तुम बड़े शैतान हो, हम शैतान लग रहे हैं? ये तुम्हारा आप भाई। कमेंट में बताओगे हम शैतान हैं? ये तुम्हारा भाई देखो। हमारे पास मोबाइल है, उसकी कॉल बुला दे मोबाइल। और ये देखो, और ये हम। वाह, ये इसका टैलेंट देखो भाई, इसका टैलेंट देखो। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत साला खैरा खुश तो बसी उम्मीद हो क्या सब ठीक होना खैरन रहना भाई फर्स्ट ऑफ ऑल ता सबनी भाइरन भेणन दिल जी गहराइन में माजरत छो जो मां ब्लॉग कंटिन्यू न करे सघियमि मसरूफ़ियात हुयूं पर इंशाल्लाह हाणे थोड़ा घणा फ्री हूं तो इंशाल्लाह हाणे व्लॉग वेठा ईंदा। सो हिनमहिल टाइम तो घणो थी वियो 15 प्रो मैक्स तव्हांखे पोइ दीदार न आहे करायो ज़रे घटि 4 था थियनि 3 मिंट अथनि। तो पाण वेंदासीं रोड ते हिकिड़ो असांजो महिमान थो अचे। महिमान असांजो कहिड़ो थो अचे उनखे तव्हां सभु सुञाणियो त जेसिताईं उहो अचे तव्हां कमेंट करे लाज़मी ॿुधायो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ो। ईअं न तीअं ब्लॉग ॾिसी ईअं वरी पोइ कमेंट कयो न, ॿुधायो कहिड़ो महिमान थो अचे। हलो कंहिं जो अथव अञा छा ॿुधायूं। तो चलो रोड पे चले फिर आपसे मिलते हैं रास्ते में। अरे तो माज जो दुकान हो केॾे हो अच्छा हाल आहे माज जो दुकान है छा कयो अथव छा आहे हाँ हाणे तव्हांजे फेस जा छा नओ तरीक़ा हथ सही कर न हथ सही कर न हे छा आहे सही कर हथ सही कर ॾिसो ग़रीबो कंप्यूटर अरे तिन पासे हलियो कीअं कयो आहे सिस्टम तव्हां यार संगत त हे ॾिसो असां दुकान शिफ्टिंग कयो आहे शिफ्टिंग हे ॾिसो हे जिते ऑफिस ठहियल हूंदी एसी वारी सो आहे एसी हाणे तव्हांखे हेॾा ॾिसण में मिलंदी। हे सेठ आदिल फुल प्रोटोकॉल में आहे हिनमहिल छा थो चईं प्रोटोकॉल में अलाह यार ठोके माशाल्लाह ॾिसो दुकान असली हो नंढो हे थोरो वॾो आहे बस ॿियो सीन साॻियो आहे सॼो हवा सर्फ ब्राइट अञा घुमंदो अथव हिते त भाईजान जीअं त पाण दुकान तां डायरेक्ट तव्हां सां मिलूं था किथे होटल में कमरा हिकिड़ो माना ॾिठईं हाणे कैमरा खुली विया न वरी ॿारनि खे माना ईअं ठाहे ॾाढो पाण तो पहिरियों तव्हांखे बाइक था ॾेखारियूं सो बाइक ॾिसो तव्हां सुञाणियो कंहिंजी आहे हा छा हाल आहे भाई खैरा ख़ुशी खैरा अलहमदुलिल्लाह खेल तबियत सही नथी लॻे बुखार हो बटन कहिड़ो अदा असां व्यूअर्स तोखे सलाम दुआऊं ॾाढो सलाम दादी सलाम है जवाब ॼण कोन ईंदा थी वालेकुम सलाम मोहब्बत कुर्ब सो असां तव्हांखे दावत ॾिनी आहे शहीद 11 तारीख़ जी वरी फरहान तव्हांखे पाण दावत ॾींदो हा जाना पर 31 वई न हा जाना महबूब दोस्तान के यार इन ते नंबर ते दावत दे रहे हैं।
अल्लाह अकबर या बंद करी दे मन छड़े सीध मां फ्री ना तंग न कर घणो हेलो कटी सुन तूं मां ॿुधायां तो एॾो वायरल कंदो वालेकुम अस्सलाम के छॾाईंदी बि कोन दावत तव्हांखे सही तरीक़े सां न ॾेई सघियो हिन वीचारो डिस्टर्ब थी वियो फोन अची वियसि कंहिं माण्हू जी उहो ब्लॉग ॾिसंदो असांजो सो हाणे हिनखे थोरो घुमायूं फिरायूं थोरो खानपुर ॾेखारियूं वीचारो घुमे फिरे असांजे यार शहीद खे सॼी घुमियल ई हिनखे भाई घुमायूं होटल ते वेठा हुआसीं गर्मी थी वई सफ़ा शिदत हा न भाऊ इहा ॻाल्हि सही आहे ग़लति आहे चलो ॾिसो सिंधड़ी जा नज़ारा संगत हिन सीन कयो आहे चए थो 100 जो पेट्रोल भरायो आहे सो ॾिसी त मथां ख़तमु थी वियो हुजे त तव्हांखे ॾेखारियूं था 100 जो पेट्रोल बंदि कयोमांसि ॾेखारियां तव्हांखे मां वेट कयो थोरो हालत आहे मां अॼु माना रहम करे चयो मां 100 जो भराइजांइ यारी कुया बाबा तो हाणे हलूं कक्कड़ सम्झी खाट भाऊ खे घुमायमि थोरो हिते शहीद सां कुझु यादगिरियूं कुझु शाइरियूं कुझु जॻहियूं सम्झो था कोई ॾेखारियूं मां अॼु मां जो घुम फिर थोरो मुंहिंजे लाइ चलो चले होटल वारा ॾिसी असांखे परेशान ॾाढा परेशान थी वेंदा सोचींदा चवंदा एजेंसी जा माण्हू अलाए छा अलाए असां छा कयो वीडियो था भरनि इनखे त मां खणाईंदुमि सबुरु कर हल फारूक गाड़ी कढ संगत ककड़ जा व्यू तव्हां ॾिसो हा भाऊ दावत ॾियो न तव्हां भला मसरूफ़ हो हेॾा ठोकिया या चपाटूं भला हिते वीचारो असुल में टाइफाइड तबियत सही न आहे वीचारे हा न था हां नहीं मते टेस्ट था कर अॻु में ई निभा कर खबर है मते जी आएगी अल्लाह हल जेको नसीब पानी तो निकरे पाणी सहन में त हूंदो न पुट शयूं विधल अथसि न हेठां हा अस्सलाम वालेकुम गिफ्ट फॉर यू बर्थडे गिफ्ट छा यादि कंदे आया शी कट्ठे बाबे तो भाईजान जीअं त फरहान सिंधी वियो उन खां बाद में असां हितां खां डायरेक्ट मिलूं था 11 थियण वारा आहिनि जस्ट 10-15 मिंट रहिजी विया आहिनि 11 में तो फरहान सिंधी खां मोटियासीं जीअं त असांजे पाड़े जो हिकिड़ो ग़रीब मिसकिन हुयो उहो गुज़ारे हो मतिलबु कज़ियो थी वियो जनाज़ा नमाज़ ते हेॾे होॾे हाणे फारग बि आया आहियूं सफ़ा सो छा मां तव्हांखे ॿुधायां फस्ट ऑफ ऑल तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि हुन असांजे पाड़ेसरी जे लाइ दुआ मग़फ़िरत कयो ऐं दुआ कयो त अलाह साईं हुनखे जन्नत फिरदौस में आला मक़ाम अता करे ॿी ॻाल्हि त तव्हां सभिनी भाइरनि खे मां 11 तारीख़ ते दावत ॾियां पंहिंजे भाउ शहीद अफ़ज़ल लुंड जी वरसी जी उमेदु थो कयां त क़बूल कंदा फरहान मूंखां विसरी वई ॻाल्हि वरी माना उहो सही तरीक़े सां तव्हांखे न चई सघियो हिन वजह सां
सो ॿी ॻाल्हि वरी जेको माजिद जो दुकानु असां हेॾो हेॾे ट्रांसफर कयोसीं उनजा चंद शॉट तव्हांखे ॾेखारणु चाहींदासीं। फस्ट ऑफ ऑल तव्हां उहे ॾिसो तव्हांजो भाउ कीअं महिनत थो करे, ॿ मण जो कटो कीअं थो खणे, ॾिसो। तो तव्हां उहे ॾिसो वरी तव्हां मिलूं था। तो भाईजान ये ॾिसो बेचारो तो भाईजान ये ॾिसो असांजो फाइनली दुकान पटिजी वियो, खेरन सां होॾे शिफ्ट थी वियो। तो भाईजान डेढ़ सौ 60 40 काज़ानी जियो करे बाबा। भाईजान ता नओं दुकान खोलियो भाईजान देखो सेठ आज छा था चवणु चाहियो? हाँ तो भाईजान ॾिठो। सो हाणे असांखे जो इजाज़त अई बांह सूर थी करे। सो अॼु पाण ते व्लॉग कंदा ईंदे उमेद आहे कि असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो, पसंदि आयो हूंदो। जो सुठो लॻो आहे, पसंदि आहे, महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो। सुठा कमेंट कयो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो। ऐं हाणे जो असांखे इजाज़त, माशाअल्लाह, दुआउनि में याद, अस्सलाम वालेकुम, लव यू ऑल।